सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त इंसानी जन्म असांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। असां हुनखे मौक़ो सम्झी करे रखूं। मौक़ो ईअं जीअं असांजो कोई नौकर हुजे, कोई विश्वासी हुजे, असां जंहिं ते विश्वास कंदा हुजूं, कंहिंसां बहितर हलंदा हुजूं, असां सां हलंदो हुजे, पर अगरि हू सही हलंदो आहे त हलंदो आहे, पर अगरि ग़लती कंदो आहे त उनखे मना कबी आहे। वरी ग़लती कंदो आहे त उनखे थोरी दबचाड़बी आहे। अञा वरी ग़लती कंदो आहे, चलो यार जान छॾाणे, ॻाल्हि ख़तमु, बसि तूं देखा तो इंसान वरी वरी चवंदो आहे मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो मौक़ो ॾियो, हिकिड़ो मौक़ो ॾियो, मां वरी ग़लती न कंदुमि, वरी कयूं त जेको वणे मूंखे सज़ा ॾिजो। हर जॻह ते अॼु बि असां इंसाननि जी आदत आहे, असां कंहिं बि जॻह ते हुजूं, किथे फासूं, किथे परेशान थियूं, त वरी वरी ज़रूरु चवंदा आहियूं हिकिड़ो मौक़ो ॾे यार, मां वरी इहो ग़लती न कंदुमि, वरी पंहिंजो पाण खे सुधारींदुमि। असांजी आदत पयल आहे इंसाननि जी। इहा आदत असांजी आहे इन करे छाकाणि त असां आहियूं ई सभु मौक़ो वठी करे आया। छाकाणि त असां इंसान त बणिया आहियूं, पर छाजे करे बणियासीं? टे चीज़ूं थी सघनि थियूं, या असां कंहिं आशीर्वाद जे करे बणिया हूंदासीं, या सत्कर्म जे करे बणिया हूंदासीं, पुराणे जन्म में के चङा कर्म कया हूंदासीं, या का महिनत कई हूंदीसीं तंहिंजे करे वधिया वसिया हूंदासीं, अॻिते आया हूंदासीं, या कुझु ग़लतियूं कयूं हूंदासीं, मौक़ो ॾिठो हूंदो भई असांखे हिकु दफ़ो मौक़ो ॾियो, वरी पंहिंजो पाण खे सुधारे ईंदासीं। इहे चार ॻाल्हियूं थी सघनि थियूं, असां कंहिंजे करे बि आयासीं। त जेके असांखे चार ॻाल्हियूं मिलियूं आहिनि, असां उन चइनी खे कॾहिं बि न भुलायूं, चइनी खे बनाए करे रखूं। जेकॾहिं असां सत्कर्म जे कर्मनि जे करे आया आहियूं, त पोइ असां जंहिंजे करे वधियाऊं, वसियाऊं, फलियाऊं, आयाऊं, असां पंहिंजे कर्मनि खे कॾहिं बि न भुलिजो। जेकॾहिं असां महिनत जे करे आया आहियूं, तॾहिं बि असां पंहिंजी महिनत खे कॾहिं न भुलिजो। असां आशीर्वाद जे करे आया आहियूं, तॾहिं बि असां उन आशीर्वाद खे कॾहिं बि न भुलिजो। असां अगरि मौक़े जे करे आया आहियूं, त पंहिंजे मौक़े खे बि कॾहिं न भुलिजो। असां उनखे हमेशह इज़त ॾियो। जेकॾहिं असां कंहिंखे इज़त ॾींदासीं, त पोइ असांखे इज़त कई गुना वधीक मिलंदी आहे। जीअं असां चवंदा आहियूं महिमान आयो ॼण भॻवानु आयो, ॼण भाग खणी आयो, आशीष ॾेई आयो। अगरि असां सत्कर्मनि जे करे वधियाऊं, वसियाऊं, इंसान बणियाऊं, फलियाऊं, फूलियाऊं, त पोइ असां उन सत्कर्मनि खे कॾहिं बि न भुलिजो। जीअं असांजे कोई हिकिड़ो सुठो महिमान अचे, अगरि असां उनखे इज़त ॾींदासीं, चङे नमूने राहींदासीं, वेहींदासीं, उनजी शेवा कंदासीं, बहितर हलंदासीं, त पोइ असां कोई इज़त पे ॾींदो, वरी असां ॾे ईंदो बि सही ऐं असांजो ख़्याल बि रखंदो। पर हिकिड़ो महिमान असां ॾे चङो अचे ऐं असां उन तकूं बि न, उनखे ॾिसूं बि न,
अञा उन सां कॾहिं उबतो बि हली छॾूं, छा उहो वरी चङो महिमान असां ॾे ईंदो या उनजे अंदरि माना आसीस निकिरंदी? चवंदो ठीकु आहे, न त न मां त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, हलियो वियो। साॻे नमूने जेकॾहिं भाग क़िस्मत नसीब असांखे आहे, पंहिंजे सत्कर्मनि जे करे असां इंसान बणिजी करे आयासीं, त पोइ असां हमेशह सत्कर्मनि खे इज़त ॾियो ऐं उनखे इज़त ॾियण जो मक़सदु हूंदो आहे त उनजे करे असांखे जेको भाग नसीब इंसानियत मिली आहे, असांखे जेको भाग नसीब इज़त शान मान आहे, उनजो सदुपयोग कयूं। पंहिंजी उथी वेठी, खाधो पीतो, तौर तरीक़ो, हली चली, कंहिंसां हमदर्दी, बहितरी, चङाई, सत्कर्म करणु, जॾहिं असां उन कर्मनि जेके कयो उनखे असां इज़त ॾींदा आहियूं तो कर्म चवंदा जेको मां तोखे फल ॾिनो, वधायो, वसायो, इंसान बणायो, तूं मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे, जोकी चङे रस्ते ते हलियो आहे, चङे रस्ते ते हलायो थी, बहितर थी करे रखियो थी मूंखे, मुंहिंजो इज़त शान मान वधी आहे, त पोइ हू असांखे सदाई इज़त मान शान सां आशीर्वाद ॾींदो रहंदो आहे ऐं असां सदाई वधंदा वसंदा ख़ुशहाल रहंदा आहियूं, सदाई बहितर रहंदा आहियूं, सदाई चङा थी वेंदा आहियूं।